मैडम स्पीकर साहब, अॼु मां हिन ऐवान में मुंहिंजो पहिरियों चकर बजट स्पीच ते ॻाल्हायां पियो ऐं तमामु थोराइतो आहियां पंहिंजी लीडरशिप जो, जंहिं मूंखे हिन ऐवान में ॻाल्हाइण जो ऐं हिते इलेक्ट थियुसि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ते। मां मोहतरम बिलावल साहब जो, सदर आसिफ अली ज़रदारी साहब जो ऐं अदीब फरियाद जो निहायत थोराइतो आहियां। सभ खां स्पीच करण खां पहिरीं ऐं हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलंदुसि त जेतिरो परे दोस्तनि अॻुण गोड़ कयो ऐं सुठी ॻाल्हि आहे त असांखे हिक ॿिए जे लीडरशिप ते न ॻाल्हाइणु खपे। मुंहिंजी दिली ख़्वाहिश इहा हुई त जेॾीमहिल असांजे इलेक्टेड मेंबर परे पासे तां बिलावल साहब ते ॻाल्हायो, उन महिल इहे ई मेंबर जे गोड़ करे हुनखे विहारे न त इहा तमामु सुठी रिवायत रहे हा। हुतां को ईंदो त असां बि ॻाल्हाईंदासीं, छोकी लीडरशिप ते बर्दाश्त केर बि न कंदो। जीअं हो नथा करे सघनि, असीं बि कोन था करे सघूं। इहो मां तव्हां सभिनि मैडम स्पीकर, उन खां पोइ मुंहिंजी हिन स्पीच करण जो मेन मुद्दो आहे फॉरेस्ट ते, जेको 2019-20 में जे सालियानी बजट जो में फॉरेस्ट डिपार्टमेंट खे इलाही तरजीह ॾेई वई आहे ऐं माशाल्लाह 1 अरब 19-20 में फॉरेस्ट डिपार्टमेंट जे लाइ रखिया विया आहिनि, छोकी असांखे हिन महिल तमामु वॾो हिकिड़ो क्लाइमेट चेंज जो मुश्किलात पेश अचनि पियूं, जंहिंजे करे अवाम खे इलाही तकलीफ़ूं आहिनि, जंहिंमें बेले खाते जे तरफ़ां तक़रीबन पोएं बजट 19-20 में 381 मिलियन रुपया जारी कया विया ऐं उन मां 316 मिलियन ख़र्च थिया ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते उन जी स्कीमूं हलंदड़ बि आहिनि। उन खां पोइ जेको 2019-20 में 1 अरब रुपया रखिया विया आहिनि, जंहिंसां ईंदड़ साल में वणकारी ऐं माहौसलात ऐं सरसब्ज़ ऐं शादाब रखण ते 20,000 एकड़ ते वणनि जी पोखाई ऐं कचे जे 80,000 एकड़ ते जेको बेलो वरी इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं असांजे मां तमामु थोराइतो आहियां असांजे मिनिस्टर साहब जेका महिनत करे पियो, नासिर शाह साहब, मुंहिंजो जे नालो न वठां हाणे मुनासिब न आहे हुनजो, जंहिंजी तमामु काविशुनि सां इहो थिए पियो। उन खां पोइ हिकिड़ो ग्रीन पाकिस्तान प्रोग्राम बि आहे हिन बजट, जेको फेडरल ऐं सूबाई गवर्नमेंट जे ॿिन्हिनि जो जॉइंट वेंचर आहे, जंहिंमें 50% असांखे फेडरल जे तरफ़ां ईंदो ऐं 50% सिंध गवर्नमेंट कंदी, जेको ईंदड़ 5 सालनि में इहो प्रोजेक्ट आहे। ऐं असांखे इहा ई तवक़ो रहंदी परे पासे जे भाइरनि सां त इन्ही क्लाइमेट चेंज जे हिसाब सां सभु ॾिसो था, गर्मियूं आहिनि, इन्ही में असांजी ईअं न त वरी जेको माइटेली मां वांगुरु पोयां बजट असांजो रोकियो वियो, ईअं हिन स्कीम खे बि रोलाड़े जो शिकार न कयो वियो। जनाब मैडम स्पीकर, उन खां पोइ मुंहिंजो हल्को इलाही पोइ ते पयल हल्को आहे, जाबलू पट्टी खां वठी, छोकी बोर्ड थिए थी त बि असां इफेक्ट थियूं था, छोकी नेकाल सॼो मंशूर ॾे वञे थो, उहो असांजे हल्के मां मुंहिंजे हल्के मां थिए थो। उन्ही में हिन बजट में इलाही सुठी स्कीम्स, महिरबानी CM साहब जी, वरी बि वर्क्स एंड सर्विसेज जे मिनिस्टर साहब जूं, जंहिंजे करे इहे सभु स्कीमूं असांजे हेलो के बजट में आयूं आहिनि, जंहिंमें गाजी फॉर्वर्ड रोड आहे जेको तक़रीबन 13 किलोमीटर जो आहे ऐं 500 मिलियन जो वगण शदात कोट खे बाईपास ॾिनो वियो आहे, जेको इलाही वॾी तकलीफ़ हुई असांखे जेॾीमहिल हाईवे ते वगण शहर में अचिणो पियो, उन खे बाईपास मिलियो आहे 500 मिलियन जो। उन खां पोइ तालीम जे अचां त कंबर शदात कोट डिस्ट्रिक्ट में पब्लिक स्कूल अल्हम्दुलिल्लाह तयारु थियण वारो आहे ऐं उन जी रहियल थोरो बजट जो हुयो उहो CM साहब करे ॾिनो आहे, इंशाअल्लाह उहो हले साल तयारु थी वेंदो, जंहिंमें असांजा ग़रीब वर्कर हुतां जा जेको अवाम आहे उन्हनि जे लाइ इहो तालीम जो हिकिड़ो तमामु सुठो प्रोजेक्ट हेलो के बजट में रखियो वियो। उन खां पोइ असां वटि मुख़्तलिफ़ सेक्टर्स में मुंहिंजो असांजो हिकिड़ो ॻोठ आहे जानीबंद, ऐं यकी साईं खे अर्ज़ु कंदो रहियुसि ऐं महिरबानी सां उहो बि 80 मिलियन हिन में उन रोड ते प्रोजेक्ट ते रखियो वियो।
उन खां पोइ आऊं अचां थो हाणे फेडरल गवर्नमेंट जी महिरबानियुनि ते।